होली मालाल मजोधणी अवलला होली मालाल मजोधणी कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ु रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोए उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे जिनी सुख नाहे को चारण से चइजन जिनी सुख नाहे को चारण से चइजन रुञ राह पुछनि कुलनि मथे कीनरा सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामो राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं हुजे रामो ऐं राधा अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि जो हाल हुजे सो पेस प्रिया नाल हुजे ऐं उन सां गॾो गॾु वरी गुज़िरियल हफ़्ते जेको हुजे ग़ैर हाज़िरी रही हुजे त उन जो बि मिड़े अवां खां इहो बिनती हुजे छो त हिकिड़ो ॾींहुं त वरी दरिया पासा ते हुजूं पोइ वरी ॿिए हफ़्ते आया हुजूं त वरी पोइ हिकु मोकल थी वई हुजे सो इन जे करे बि मूं चयो त हाल अहिवाल हिक ॿिए सां बुरजस्तूं हिक ॿिए खे ॿुधाईंदा बि हुजूं पर गर्मी अॼु अहिड़ी हुजे जो वञी थींदा हुजनि खैर चोट चढ़ल हुजे वञी खेर छा थींदा हुजे सो ख़ुश्कियूं ॾेई छॾींदे हिन गर्मीअ में मज़दूर खे सलाम हुजे महिनत कस खे सलाम हुजे छो त वेझो ई ॾींहुं जेके हुजे उहो मज़दूरनि जो गुज़रियो हुजे महिनत कसनि जो ॾींहुं गुज़रियो हुजे त मई सम्झो त सॼो इहो मज़दूरनि जो महीनो हुजे पर हूअं त हर वक़्तु बि त अहिड़ी गर्मीअ में जॾहिं अव्हां महिनत करो मज़दूरी करो जेके बि अव्हां कमु करो न उन कमनि में अव्हां जी साराह थियणु खपंदी हुजे अव्हां जी साराह तॾहिं थींदी हुजे जॾहिं अव्हां महिनत कंदा हुजो महिनत सां गॾु पंहिंजी मंज़िल माणींदा हुजो बचनि खे सुठे रोज़गार सां सुठी तालीम सां लॻाईंदा हुजो तॾहिं अव्हां जी महिनत जो बि उहो वञी मक़ाम बीहंदो हुजे सो इन्हनि ॻाल्हियुनि खे बि रखणु बि ज़रूरी हुजे पर गर्मीअ खां बचाव लाइ पंहिंजे मथे ते को न को कपिड़ो रखंदा हुजो नंढो बालक हुजे त पाणी साण खणंदो हुजे मथे ते कपिड़ो पाणी जो जेको हुजे उहो घणो इस्तेमालु कंदा हुजो अहिड़ी गर्मी लॻी पई हुजे जेको पाणी पियूं सॼो घर में निकिरी वञे वरी पियो वार वराए वराए माण्हू खुश्की थींदी हुजे त पाणी जेको हुजे उहो ज़रूरी हुजे सफ़र में निकिरो सभु पाणी पाण सां गॾु खणंदा हुजो ढुक ढुक पाणी जो लाज़मी हुजे घणो माण्हू हर वक़्तु चइबो पाणी भला एतिरो कीअं पियूं थोरो थोरो ढुक बालक खे ढुक पोइ गर्मी में पोइ बालक वेठा हुजनि पोइ खेॾनि गर्मी में हिनखे पाण खे बचाईंदा हुजो हाणे उहो वक़्तु हाणे मौसमी तब्दीलियूं हुजनि त उन करे सिहत ते बि पोइ वरी ओढ़ा असर थींदा हुजनि त मौसम जी तब्दीली जे करे वरी माण्हू जी जेको हुजे सिहत में ऐं तबियत में बि जेको हुजे उहा तब्दीली थींदी हुजे पोइ इहो केॾी महिल बुखार हुजे केॾी महिल जुकाम हुजे त केॾी महिल वरी छा हुजे पर माना इहो मौसम जी जेको हुजे तब्दीली जे करे हुजे सो इहो गर्मी जो इहो जुकाम बेड़ो ख़राबु हुजे माण्हू खे बुखार ॾेई छॾे माण्हू खे जुकाम हुजे पोइ माण्हू कंहिं ॻाल्हि ॿुधण जहिड़ो ई न हुजे सफ़ा खपा खपा त जेके नाचाक हुजनि उहे बि न पंहिंजे गर्मीअ में ख़्यालु रखंदा हुजनि पंहिंजो ऐं पोइ इहो हथ जो विझणो लाइट जी अचु वञे अख ॿूट जेका लाइट वारी हुजे उन सां गॾो गॾु हाणे त वरी इहो जदीद सिस्टम बि अची विया हुजनि पर उन सिस्टम हूंदे बि हिकिड़ा माण्हू अहिड़ा हुजनि जेके वण जे आसिरे कुदरती हवा जे आसिरे विझणे जे आसिरे हुजनि उहे शयूं न करे सघंदा आणी नई चाढ़ी हिन वारी ज़िंदगी गुज़ारींदा हुजनि इहे जेको हुजनि सिर हुजे या जेका बैटरी हुजे हिनखे न पुॼी सघंदा हुजनि पोइ उहे जेके हुजनि वण जो जेको हुजे सहारो वठनि भित पाछे जो सहारो वठनि विझणे जो सहारो वठंदा हुजनि सो इहे मालवंद माण्हू बि पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजनि उहे किथे माल सां गॾु हुजनि माल जे पाणी जो बि ख़्यालु रख पखी पखण जो ख़्यालु रखंदा हुजो पखियुनि लाइ बि को पाणी रखंदा हुजो को दाणो रखंदा हुजो त बि इहा बि हिकिड़ी सुहिणी ॻाल्हि थी सो हुन सां गॾो गॾु वरी अॼु प्रोग्राम जा रंग अव्हां जे साम्हूं अहिड़ा सुहिणा खणी आया हुजूं जो अॼु किन खे यादि करण जो ॾींहुं हुजे अव्हां सां कचहरी करण जो ॾींहुं हुजे अव्हां सां हाल अहिवाल करण जो ॾींहुं हुजे फोन कॉल ते जेको हुजे अव्हां सां कचहरियूं अॼु असांजूं ज़रूरु थींदियूं हुजनि पर हुन सां गॾो गॾु वरी इहो बि ॾिसूं त पाड़ेसरी ऐं असांजे मुल्क में बि इहा जेका ॻाल्हि हलंदी हुजे सफ़ा कमु सिस्टम जेको हुजे उहो चवंदा हुजे त होॾां अग्राई थींदी हुजे हेॾां खां तयारी थींदी हुजे होॾां अग्राई कंदा हुजनि
हेॾां तयारी कंदा हुजनि सो अबा इहे जंगियुनि जा मुंहं बरनि में हुजनि असां त चवंदा हुजूं त अमन ऐं आशिकी वारी ज़िंदगी हुजे पाड़ेसरीअ खे बि चवंदा हुजूं त हाणे तो वटि जेतिरा माण्हू हुजनि भला तूं इन हला जा तो वटि बि माण्हू बुख ऐं बदहालियत हुजनि कहिड़ो तूं बसि एॾो मुल्क कहिड़ो सुधरियल खयो वठो जीजा पर जेको हुजे इन ॻाल्हि खे वरी माण्हू सम्झंदा ई न हुजनि हा रगो इहो जेको हुजे फसाद पोइ फसरूं पोइ मसला पोइ मसाइल पोइ रगो इन जे पासे लॻा पिया हुजूं तॾहिं त असां में सुधारो न ईंदो सो इन जे करे बेटाई साईं दुआ कई हुजे त सॼे आलम जो ख़ैरु हुजे असां त सॼे आलम जो ख़ैरु घुरंदा हुजूं त असां मोहबत वारा माण्हू हुजूं असां दरिया जे कंधे ते तारीख़ जा माण्हू हुजूं ऐं दरिया जे करे असां दुनिया घुमी ॾिठी हुजे असां ॿेड़ी वसीले असां दुनिया सां वणिज वापार कयो हुजे त इन वणिज वापार जा रस्ता पाड़ेसरीअ सां उहे राब्ता हुजणु ज़रूरी हुजनि इन जे करे त पूरो आलम ख़ुशि हुजे साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे सो आलम सभु आबाद हुजनि अबा इहे दुहे जी दारूअ जी धप खां मालिक साईं पनाह में रखंदो हुजे सो उन सां गॾोगॾु इहो फोन जो नंबर तव्हांजे टीवी स्क्रीन ते हलंदो हुजे इन ते असांखे फोन कॉल कंदा हुजो रामू इरादा अवां सभिनी जे फोन कॉल जे इंतजार में बीठा हुजनि पर उन सां गॾु बेचैन लॻा बीठा हुजनि पर उन सां गॾोगॾु वरी जेको मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन वॼाईंदा हुजो शेयर कंदा हुजो लाइक बि कंदा हुजो शेयर बि कंदा हुजो उन में जेको बि रंग हुजे सुबह मेहरान खां वठी पोइ जेके बि रंग हुजनि विंदे रामू राधा ताईं उहे सभु हुन में मौजूदु हुजनि उन सां गॾोगॾु फेसबुक हुजे मेहरान टीवी इंटरटेनमेंट फेसबुक हुजे उन ते वरी नंढियूं नंढियूं जरा जरा ॻाल्हियूं कचहरियूं पोइ इहे हाल अहवाल रामू राधा जा रंग पोइ ॿियनि प्रोग्रामनि जा रंग उते बि वञी उनखे बि जेको हुजे अवां ॾिसंदा हुजो उनखे बि लाइक कंदा हुजो उनखे बि शेयर कंदा हुजो उन में अवां पंहिंजा नाला पोइ हो जेको जे गुल हुजे को कार्टून हुजे रावण जहिड़ो इहो बि अवां मोकिले सघंदा हुजो सो उन सां गॾोगॾु वरी प्रोग्राम जी शुरूआति में अॼु उस्ताद मोहम्मद इब्राहिम खे यादि करण जो ॾींहुं बि हुजे छा त रागी हुजे उस्ताद मोहम्मद इब्राहिम सो उन बि मौसीक़ीअ में जेके रंग भरिया हुजनि ऐं भिटाई खे जेको वरी उस्ताद मोहम्मद इब्राहिम बि ॻायो हुजे या वरी कलाम ॻायो हुजेसि सो उस्ताद मोहम्मद इब्राहिम खे रेडियो ते ॿुधो हुजे पोइ टीवी ते बि मेहरान टीवी उन जा रंग उन जा कलाम अॼु बि अव्हांजे ख़िदमत में बार बार पेश करे वरी वरी पेश करे इन लाइ त जीअं इहे आवाज़ इहे असांजा जेके सुहिण आवाज़ हुजनि उहे शख़्सियतूं त असांजे विच में न रहियूं हुजनि पर उन्हनि जी तस्वीर उन्हनि जा कलाम उन्हनि जा आलाप भिटाई जो कलाम अॼु बि मौजूदु हुजे जेको अव्हां ताईं पुॼंदो हुजे सो अॼु उस्ताद मोहम्मद इब्राहिम खे बि यादि करण जो ॾींहुं हुजे उनजी भिटाई साईं जी ॻाल्हि वाई अव्हां जे नज़र कंदा हुजूं प्रोग्राम जे शुरूआति में ॾिसंदा हुजो उनखां पोइ वापसि ईंदा हुजो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा जेके रंग हुजनि उहे संछर ऐं आचर ते अव्हां सां हमेशह गॾु हुजनि पर मौसम जे आधार ते पोयां जेके ॾींहं जेके महीना जेके गुज़रिया हुजनि या जेके इहे हालतूं दरिया बाछा जे करे रहियूं हुजनि त सॼी सिंध जा माण्हू जेके हुजनि उहे पंहिंजा कमकार छॾे खिल भोग छॾे मस्करूं छॾे हिकिड़ी सोच हिकिड़ी आधार ते जेके हुजनि उहे मुतफ़क़ हुजनि सो इन जे करे इहा ॻाल्हि बि ॾिसी पोइ सच पुछो त असां बि इहे ॾींहं जेके हुजनि न ऐं ईअं सम्झो ॾुखां घारिया हुजनि त अव्हांजे मुख ते ॾुखु पोइ अव्हांजो ॾुखु असांजो ॾुखु अव्हांजी ख़ुशी असांजी ख़ुशी पोइ अव्हां ख़ुशि त पोइ असां त वरी ॿीणा ख़ुशि हुजूं अव्हांखे ॾिसी करे सो इहो नंबर टेलीफोन जो हलंदो हुजे हे वरी काॾे वहिजे ओ राधुल चाह पींदी हुजां चांहि पीअंदी हुजे कहिड़ो तूं अटो ॻोहींदी हुजी तूं त बसि यकदमि खणी प्यालो गिड़कायो हुजे पर राधुल जेका हुजे उहा फूके फूके पीअंदी हुजे तूं चवीं वात सड़े त वड़े सड़ंदो हुजे कोसो ई भत खाईंदो हुजां कोसे भत जी कहिड़ी ॻाल्हि हुजे वाटर जहिड़ो वात हुजे या चांहि जूं ॿ फुड़ियूं कोन पी सघंदी वाटर जहिड़ो हुजे पोइ इहो पाणी बस कंदो हुजे बस कंदो हुजां पोइ
ए हर भरो हे सुबुह सुबुह जेको हुजे न हे चुचड़ी ना बारी तो हुजे चुचड़ी बारण जी जरूरत ई न हुजे तूं तो हे चुचड़ी बारी त हे बब्बड़ वारी रात लपाण बारे सड़ी थी हुजे बब्बड़ हाणे तो में बब्बड़ हुजन बारे सदा खबर ना हुजे तो के वठंदो हुजे एड़ो सदोरो आवाज आवाज हुजे पे रही हिते तो हयो हुजे हलो त हमरा हर को आवाज बुधायो जे पंहिंजो आवाज ई न निकतो हुजे बस ये सदोरो पैर खणी अचे बीठी हुजी हां त वरी हूं जो तू तने सकड़ होजी छटरे लखणो फोन घर में पधरो पो फोन वारे सां ॻाल्हायो जे तो वो खबर ॻाल्हाईंदो हुजे न ॿेरे वर्तल ॻाल्हाईंदो हुजे न अगलो ना ॻाल्हाए के में राधुल जकड़ो हलो हुजे तूं चंद हाणे तो फोन जी बस हे राधुल तार कटे छॾी हुजे हेलो 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 अदा केर करे सर का अस्सलाम वालेकुम नमस्ते वालेकुम सलाम हैदर भट्टी छाल हुजे अदा सब खैर हो जाए अभी तव्हांजा कहिड़ा हाल हुजनि खैर लॻो पियो हुजे तोड़े खैर हुजे बचड़ा ॿार घर घाट सभु ख़ुशि सब खुश हुजनि दुआउनि में यादि कंदा हुजनि हा गर्मी खां त दुआउनि में यादि रखंदा हुजे गर्मी खां बचो हुजी ता अदा गर्मी ॾाढो हुजे त कल्ह खां वरी अंधारी अचे पई त शाम शाम जो डेली अंधारी अचे पई शाम जो झक लॻंदी हुजे या हा शाम जो डेली चई खां पोइ डेली लॻे थी वाचूड़ा बि थींदा हुजनि हा वाचूड़ा या तांधारी किथे किथे जेको फसुल विञायोसि ॾाढो कणकी खे हेॾे हेॾे कयोसि अञा कणक रखियो वेठो जींजा हा वञा कणक जाम आहे न असां जाम कणक रही आहे असांखे ते लप बि न मोकिली हुजे भाऊ अलाए काओ साल हुजे न न अभी ॾींदा हुजो इंशाअल्लाह ॾींदा हुजो कॾहिं ॾींदो हुजे हा बस बस हाणे जल्दी ईंदा ओ फ़कीराणी माफ़ कंदी हुजी उहो हुजे माफ़ कराइण हा वारो पर आऊं बि वठंदी हुजां त हिकिड़े ॾींहुं वॾी महिरबानी हुजे त ना कंदा हुजे वॾी महिरबानी हुजे सुबुह सां हू माफ़ कराइण वारो हुजे तूं बि हाणे छॾींदी हुजी ग़रीबनि खां वठी तूं बि वधियो ॾींदो हुजे इहो बस तुंहिंजे सुरियां त हो ईंदो अलाए पोइ ख़बर ना हुजे के कणक हुजे सुबुकी अलाए कोन हुजे बस पोइ तोखे त राधुल ॿार भरू चंदा न हुजनि बबड़नि खां ॿेर घुरंदी हुजे बस अवां ॿिन्ही जी मूं सम्झो त तारूं सही थी वयूं हुजनि पर अवां ॿिन्ही जूं अञा ईअं ई हुजनि जहिड़ो हेतर तड़े राधुल हा बस राधुल सफ़ा अहिड़ी हुजे हा बस अकुल जहिड़ो ना हुजे राधुल खे ॻाल्हाइण न अचे राधुल खे बस। सहूर ना हुजे उन बस हेतर भट्टी राधुल पोइ ॿई मूं सम्झो त अवां जूं भेण तारूं भाउ सही जूं नेठ जेको हुजे थोरो त असर थींदो हुजे न मूं सम्झो त अवां ॿिन्ही जूं के तारूं सही थी वयूं हुजनि हाणे पर अञा निकितलूं हुजनि अवां चरियो हुजे दिमाग़ फिरियल हुजे तारुनि ते जो माण्हू हलंदो हुजे त कॾहिं होको हुयो ठड़की पवंदो हुजे करंट में ओ दिमाग़ जी तार रग चंदो हुजे रग इहा तार हुजे इनखे तार हुजे दिमाग़ जो बि इहो सिस्टम हुजे इहा अंधी अंधी वरी किथे हुजे हेॾियूं अखूं लॻो पियूं हुजनि पोइ ॻाल्हि अंधी हुजां ॻाल्हि ॾिसी बि न सम्झंदी हुजे हा, पोइ जॾहिं सम्झंदी हुजां सभु सम्झंदी हुजां वॾो अकाबर हुजे हाणे मूंखे सम्झाईंदो हुजे ॻाल्हि अलफ खां इहे तुंहिंजी सम्झ में अचणु खपंदी हुजे सभु कुझु ईंदो हुजे हा। ज़माने खे ॾिसूं परखूं वसूं हलो वालेकुम वालेकुम सलाम साईं लखा ॾिना फ़कीर साईं भली करे आयो जी ख़ुशि चाक चङो भलो हाय दुआ अल्लाह खैर तवादे करना आदि छा न कई खैर लॻो पियो हुजे तव्हां ॾे खैर हुजे ख़ुशि हुजो टाट हुजो सब खैर प्यार हारे खैरनि सां कहनाल त वापसि करायासीं पर हाणे मुंहिंजे दिलि वटां कमु थियो कोन्हे अञा बि कुझु कोन आहे हिननि मथां यार ॻाल्हि ॿुधो अवां सिंध जा माण्हू कंहिं हिकिड़ी ॻाल्हि ते बि बीहंदा हुजो त हिकिड़ी ॻाल्हि को हिकिड़ो कमु थियो त हुजे उनखे बि वाह में लिखंदा हुजो साईं हिननि मुंहिंजे इहो त असांखे हाणे सॼी उमिरि ख़ुदि ई रहंदो असां जेके ॿधियल हलनि उहे खोलिया कोन्हनि हिननि खां वापसि खणी करायो अथऊं फ़ैसिलो पर ही वरी कॾहिं न कॾहिं मां ही वरी कोशिशि पोइ न कोशिशि छॾींदा छो हमरा ॿिया सभु विया हुजनि अलाए हमरा वेठा हुजनि असांजा इहो खुटको करे हाणे वरी दुनिया जे ॿिए सिस्टम खे वठंदा हुजो पाण खे बहितर कंदा हुजो उहो कंदा हुजो जो मींहं वसंदे कमु अचे सुजागी रखंदा हुजो ईअं न हुजे हिकिड़ो कमु थी वियो हुजे वरी
रली मथे ते मसला वरी है खणी। पाहे उन ते हुजे माण्हू सो काका अवां बि सॼी उमिरि गुज़ारी हुजे हाणे थोरी ईंदड़ नस्ल लाइ थोरी कोशिशि वठो हुनखे सुझाव अख कंदा अख हुजो अख पटींदा हुजो न न इंशाल्लाह इंशाल्लाह अलाह कंदो अलाह अलाह जो नबी बि कंदो कमु सवला थी वेंदा सभु इहो हिकिड़ो त असांखे कणकनि जो रेट कोन मिलियो भाण साॻिया अघु इहो अञा कणिक हलंदी हुजे छा भला कणिक साईं हाणे कणिक बाक़ी पहिरियां घणा रहा आहिनि पर हाणे भाड़ सस्तो थिए पाणी जी बि बंदी आहे वारा बंदी 21 ॾींहं महीनो पाणी कोन थो अचे बसि पोइ इन मां सम्झी वेंदा हुजो त ज़िंदगीअ खे कीअं बहितर बणाइणो हुजे साॻी ज़िंदगीअ ते असां सिंध जा माण्हू 50 साल वारी ज़िंदगीअ खे अॼु बि साॻियो जीअंदा हुजूं पर थोरो यार हाणे मुंहिंजी हा मुंहिंजी पोटली फोन फुरे पई फोन गोरी हा फोन फुरींदी हुजे न हा हा फोन न फुरींदी हेलो हेलो खुश हुजी चाक हुजी चङी भली हुजी हा बि ख़ुशि लॻी पई हुजा पंहिंजो नालो त ॿुधाईंदी हुजे वरी त दुनिया ॿुधंदी हुजे रज़ीना हा रोज़ीना मूंखे ख़बर हुजे हर रोज़ीना अची वई हुजे रोज़ीना कीअं हुजी ठीक हुजा घर वारा सभु ठीकु हुजनि हा ॾाॾे खां मोबाइल कीअं फुरी हुजई फुरे कोन आया फुरी कोन हुजे वरिती हुजेव हा न फुरी न हुजे वरिती हुजेव हा हा वरिती हुजे छो एॾी भला एॾो इंतज़ारु कंदी हुजी त काको ऐं काकी राति लाहींदी हुजनि त पोइ फोन ते ॻाल्हाईंदी हुजां इहो इंतज़ारु कंदी हुजी न हा तव्हां स्कूल भला कोन वई हुजी न छो कोन वई हुजी स्कूल अल्लाह अलाह वरी छो ॾाॾे स्कूल वेंदी हुजे चरी स्कूल वेंदी हुजे ॾाढे ॾाढे कुझु ॾाॾो न वठी वेंदो हुजे हा ॾाॾे खे फोन त ॾींदी हुजे ॾाॾे खे ॾाॾा त तव्हां चवंदी चवंदा हुजे कुल्हे ते वठी वेंदो हुजे असुल कुल्हे ते चढ़ंदी हुजी त ॾाॾे खे फोन ॾींदी हुजी ॾाॾे खे फोन ॾींदी हुजे चवंदो हुजांसि ॾाॾा साईं ॾाॾा हे चवंदी हुजे त इहो रोज़ीना त मूंखे ॾाढो स्कूल न छॾे ईंदो हुजे बाबा इहा ड्यूटी पाण कंदो हुजे ॻाल्हि आहे सिधी हलो चवंदी हुजे की ॾाढो मूंखे स्कूल छॾे न ईंदो हुजे सो इहा ड्यूटी पंहिंजी कंदो हुजे रोज़ीना खे स्कूल छॾे ईंदो हुजे हा साईं अॼु कुझु तबियत थोरी जहिड़ी हुई जो हिन करे न तव्हां वञे थी रोज़ में हिते कुझु मां बि पढ़ियल त उहा बि पढ़ाई थी हो हाणे कुझु अञा नंढड़ी आहे कुताबिला पिया हाणे स्कूल थोरो ॿ किलोमीटर परे आहे बाबा नंढड़ा ॿार स्कूल मोकिलींदा हुजे त इहे भला अॼु न सुभाणे पढ़ी पवंदा हुजे न हैरत पवंदी हुजे न स्कूल वञण जी हा इहो वरी पाण खे फ़ाइदो हुजे जे अमड़ पढ़ियल हुजे त पोइ त ख़ुशि नसीब हुजे चइजे अम्मा पढ़ी लिखी हुजे अमड़ पढ़ी लिखी हुजे असांजूं भाॼायूं अदड़ियूं पढ़ियूं लिखियूं त इहा त असांजी ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे वॾी महिरबानी वॾी महिरबानी काका सभिनी खे लखाना सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवांजा मोहबतूं हुजनि अवांजूं हा हा वॾी महिरबानी हुजे काके लखाने जे वाह जी ॻाल्हि कई हुजे पर तूं भला इहो एॾा अरसे खां वठी जो हीअं घर में जेको हुजे इहो ॿिए सिस्टम में ॿिनि ॻाल्हियुनि हीअं करे छा तुंहिंजे कहिड़ो सिस्टम करो हुजे तूं बि जीअं लाइट कहिड़ो मूंखे हिते मशीनूं पयूं हुजनि कंप्यूटर हुजनि के हाणे हो राति हीअं करे हीअं कंदी हुजे सिस्टम हलो सलामु वालेकुम सलाम हुजे अदा कहिड़ो कहिड़े शहर खां अदा लॻे डिगड़ी शहर खां यार मोहम्मद कपड़ी छा हाल हुजे अदा जानवर ख़ुशि चाक चङो भलो कपरी ठीकु हुजे सभु ख़ैर लॻी पई आहे अॼु ॾाढी कचारी गुफ़्तगू वणे पई अञा कुझु तव्हां वधीक ॻाल्हाईंदा असांखे वधीक लुत्फ़ थींदो साईं असां अञा बसि नेरा न अचे अव्हांजे उहो चवंदा हुजूं त इहो मथे में लॻा हुजूं साम्हूं बीठा हुजूं हाणे असांजी फरमाइश आहे हिकिड़ी जी जी असांखे मंज़ूर सखीराणी जो सुठो कलाम ॿुधाईंदा ऐं लतीफ़ जो बैत बि तोखे ॿुधाईंदसि हा भाई तो हाज़िर लतीफ़ जो हाज़िर ॿुधाईंदो हुजे ॿुधाईंदा हुजो अदा अदा ॿुधाईंदो हुजे भाई तो अलाह ॾायूं न करे ॾायूं ॾुख ॾिसनि मूंसां तिरी के भोराई में भाल कया हाय 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 लतीफ़ साईं जे रिसाले खे पढ़ंदा हुजो बैतनि खे सुहिणे नमूने पोइ मूंखे ॿुधाईंदा बि हुजो त इहो कचहरीअ में शामिलु रखंदा हुजो जी जी
वॾी महिरबानी लख सभिनीनि खे थोरा सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवांजा मोहबतूं हुजनि अवांजूं अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि हाय अधे बैत पढ़ियो जे बेटा जो अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि मूंसी मुंहुं पिरियनि भोराईअ में भाल कया वाह, वाह, हाय वाह, हाय वाह। सो मूंसां बि राधुल जो साॻियो ई सिस्टम हुजे घर में हा तोसां त वॾो वेल हुजे ॾींहं राति असल मुंहिंजे हथ में ॾोई हुजे मुंहिंजे हथ में टिफणी हुजे असल रामण खे ड्रिकाईंदी हुजां पोइ बनीअ जो को सियाई जहिड़ो न हुजे हथ हेठि करे ॻाल्हाईंदी हुजे हीअं करे छा हा ॻाल्हाईंदी इहो हुजे बसि पर कंदो हुजे हेठि इहो हथ राधुल कोन कंदी हुजे छो ही हथ को भला हा हीअं इहो जेको हुजे मूंखे दॿा सामा न ॾींदो हुजे छा इहो मूंखे ही डंडो खणी लठ खणी ॾेखारींदो हुजे लठ कहिड़ी तोखे लॻी हुजे कहिड़ी लठ तुंहिंजे हथ में हुजे ए हिकु तूं बिन साफ़ कंदो हुजे हीअं कंदी हुजे छा इहो तुंहिंजी लाइट वांगी लाइट हाणे बसि कंदो हुजे हीअं कंदी हुजां पाण खे त ॾिसी कहिड़ो मलूकड़ो हुजे ठाहूको हुजे वरी गौर करे ॾिसंदी हुजे चटरी त लथल हुजे हाय ॾिसंदे तूं त ईअं पिनोड़ो हुजी बस हा हल भेट कंदो हुजे हाणे वरी इहो सीसो खणंदो हुजे आॾो अॼुकल्ह शीशे खे पाण ॾिसंदा ई न हुजूं ईअं पाण खे सम्झूं त असीं बि कयो हुजूं सुहिणा ॿियो बि को चवंदो हुजे तॾहिं न तूं साड़ में न चवंदी हुजी सड़ंदी हुजे साड़ में मां त खणी सड़ंदी हुजां को ॿियो चवंदो हुजे न छलका ॿेड़ी तरंदी हुजे बाक़ी काथां तरंदी हुजे यार त पाणी न हुजे हाय हाय सो हाणे वरी हलंदा हुजो अधे चयो हुजे त मंज़ूर सखीराणी साहब जेको गीत ॿुधाईंदा हुजो सुहिणो सो अॼु भला इहो वरी गीत हुजे भलो हा मां तुंहिंजे बिना कुझु बि न आहियां तूं जे गॾु गॾु हुजी त पोइ मां आहियां सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे भलीकार हुजे लगी आ राधुल मथे में लगी राधुल मथे में लगी आ लठ तोखे लगी आ हा ईअं चवंदो हुजे हाणे लठ कंदी हुजे त वरी यादि कंदो हुजे राधुल मगज में हिन खे लगी हुजे फोन अची वई हुजे पोइ मां वरी तोखे ॿुधायां पियो लगी न हुजे मथे में ॿियो छू हवा वांगुरु उॾामी हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां था गुलशन अली साहिब ॻाल्हायां थो लारकाणे खां चाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो तव्हां ख़ुशि आहियो तव्हांजी पूरी टीम ख़ुशि आहे सभु ख़ैरु लॻो पियो हुजे असांजा सभु इहो हर माह कम वारा सभु ठीकु हुजनि असां बि ख़ुशि लॻा पिया हुजूं अवां ठीकु हुजो मौला ख़ुशि रखंदव ख़ुशि हुजो आबाद हुजो अदा कीअं रंग लॻंदा हुजनि प्रोग्राम जा हेलो जी प्रोग्राम जा रंग कीअं लॻंदा हुजनि प्रोग्राम तमामु ज़बरदस्त तव्हांजो ऐं हिकिड़ो मां गानो यादि कयो आहे सिंधी सकाफ़त जे बारे में हाओ ॿुधायां थो हा त ॻाईंदो हुजी त पोइ मथां मां बि कलाम जोगी जाॻिया हिन भूअ सॼीअ जा भाॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर हो मुंहिंजा मस्त मारी मारू डूंगर खां बि ॾाढा नियर नई काठी आहे नकी करो लई कंचा कफनी पाए कुल्हनि खे ॾींदा अजरक जी ओझा कंदा सभु मस्त कलंदर तमादम मस्त कलंदर वॾी महिरबानी लख थोरा वॾी महिरबानी अदा सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो लख कुर्ब फोन करो असुल जिते किथे हलंदी हुजे दमादम मस्त कलंदर पोइ हलंदी हुजे हा उते हलंदी हुजे भाई घर हिते बि हलंदी हुजे दमादम मस्त कलंदर पोइ लठ हुजे
सोटी हुजे या लोई हुजे, पोइ रामण हुजे पोइ दमादम मस्त कलंदर। छो मुंहिंजी मर्ज़ी हुजे। तूं भला छा असले तूं हाणे घर में उहा हुजी जो माना लठ ॻाल्हि जहिड़े खां सवा तो वटि ॻाल्हि न इहो हुजे। जहिड़ो थोरी हुजे। हलो हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां था? ए बाधा कहिड़ा हाल अथई? ए तव्हांजो पुफाट प्रोग्राम भलो आहे। ए पुफाट किथां फोन कई हुजे? ख़ुशि हुजी चङो भलो। ए ख़ुशि आहीं? चङो भलो। ए अदा तूं ख़ुशि चाक चङो भलो ॿार बच्चा बनी ॿारो ढोर ढगा राज सॼो ख़ुशि हुजे। ख़ुशि आहिनि तुंहिंजा ॿार बच्चा ख़ुशि आहिनि चङी भली आहीं? अब हिन जा ओ अदा आऊं दोस्त मोहम्मद खान जरवार मां ॻाल्हायां पियो, मोहम्मद रफ़ीक जरवार। अदा जरवार हिते ॿार किथे जन रामलो हुजे राधुल जो जेको उहो ई हिकिड़ो बीठो हुजे ॾिसंदो हुजे। अड़े माना मुंहिंजो पुछंदो हुजे ही। अॻे तुंहिंजो आवाज़ भलो आहे, मूंखे आमद मुगल जो गानो ॿुधा। वरी मां ॻाए ॿुधाईंदो हुजे, ॻाए ॿुधाईंदो ओ हुजे। आमद मुगल जो गानो ॿुधा। हाउ हाउ तूं ॿुधाईंदो। ॻाए ॿुधाईंदो हुजे अदा। हा जी तूं ॻाए ॿुधाईंदो हुजे न। मूंखे गानो कोन थो अचे। बस बस मां गानो ॻाइण न अचे बाक़ी छा अदायो हर कहाण ईंदो हुजे। मूंखे गानो कोन थो अवी ॿुधायो आमद मुगल जो गानो। हाओ हाओ काका ॿुधाईंदो हुजांइ। वॾी ओ महिरबानी। ॻोठ वारनि खे सभिनी खे सलाम ॾींदो हुजे। हा हे किथां फोन करी हुजे? ओ हेॾा मथां मीरपुर वारे पासे खां हिन छो? ओ ही मथां। हा हा ही मथे पासे खां हेॾा। हा हा हुतां खां। माना ॿोलीअ जो जेको हुजे न उहो मां चवंदी हुजां। हा मूंखे चई हाणे मूं चयो अलाए मां साथ चई मूं चयो भला पुफाट ॿियो केरु हुजे। हा पोइ मां साथ हाणे माना हे जेके असांजा असांखे ॾिसंदा हुजनि पंहिंजा पोइ हिननि जा असां सोट बि हुजूं मां साथ बि हुजूं। हथ हेठि करे ॻाल्हाईंदी हुजे कपिड़ा हाणे तोखे भला लॻो हुजे। छा कलर छटींदी हुजे तोखे भला अख में कुझु लॻो हुजे। लॻो छा हुजे माण्हू को बिज छटींदी हा हुजे। बिज छटींदी बस हुजे। हीअ कार हुजेसि बस हीअ कार हुजेसि। बाबा इहो राधुल ईअं ॻाल्हाईंदी हुजे। हा ॻाल्हाईंदी हुजे। पोइ यार मर्ज़ी हुजे तुंहिंजी। हाणे असांजी बि मर्ज़ी ठीकु हुजे। हा मर्ज़ी त मर्ज़ी हुजे हर को पंहिंजी मर्ज़ी जो मालिक हुजे न। हलो हेलो रामू कहिड़ा हाल आहिनि दादा? अदा ख़ैर केरु कहिड़े शहर खां भाउ? गुलजार खरीद मां थो ॻाल्हायां चांहि जो कहिड़ो हाल आहे? त सभु ख़ैरु लॻो पियो हुजे पंहिंजो ॿुधाईंदो हुजे हाल अहिवाल ज़िंदगी कीअं गुज़रंदी हुजे रंग कीअं लॻंदा हुजनि। भलो ॿियो त ख़ैरु हुजे न भाउ? अलाह जो शुक्र आहे ख़ुशि आहियो त भला? असां ठीकु हुजूं प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे? भले थो लॻे तमामु स्कूल में हर कंहिं वाह 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 सभिनी खे सलाम। गर्मी कीअं हुजे? गर्मी जाम है रामू हाथी के सलाम दे। गर्मी जाम हुजे। हुजनि न था। वॾी महिरबानी जाम है कठो वॾी महिरबानी लख सभिनी खे करोड़। सलाम ॾींदा हुजो वण जे हेठां वेहंदा हुजो। सोयो गर्मी त हुजे ज़रूर पर गर्मीअ में वरी पाण खे थधो रखंदा हुजो दिमाग़ खे थधो रखंदा हुजो राधुल वांगुरु ईअं बड़कंदा न हुजो। जेको हुजे थधियूं थधियूं शयूं जेके हुजनि न हुननि जो बि इस्तेमालु कंदा हुजो। थधियूं शयूं मिसाल सरबत थींदो हुजे लीमो थींदो हुजे ऐं इहा जेका हुजे किदामरी जेका हुजे उहो गुड़ में माना ठाहे माण्हू पीअंदो हुजे वठंदो हुजे। हलो अदा रामू सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजा भाउ केरु कहिड़े शहर खां था? आहियां अमीन मेमून शिकापुर जो कराची में ॻाल्हायां। हिकिड़ो अर्ज़ु आहे त हे जेके कराची में गाॾियूं बसियूं नयूं जेका हलनि थियूं गाॾियूं बसियूं हाओ हाओ इन में अॻे किरायो हुयो 50 रुपयो हाओ हाणे 120 रुपया किरायो करे छॾे थो। हाणे जेको ग़रीब मुंहिंजो त ख़ैर मां रिटायर गवर्नमेंट ऑफिसर आहियां पर मां उन ॾींहुं चढ़ियुसि मां त टावर खां हिते नीपा ताईं उते वाटर पंप ताईं त 150 रुपया वरितऊं 120 रुपया। पोइ मां हुननि खे चयो मां चयो हाणे
लाहौर में गुज़िरियल हफ़्ते इलेक्ट्रिक जूं बसूं शुरू थियूं आहिनि। हाओ मरियम नवाज़ जेका वज़ीर आहे 20 रुपया टिकट रखी आहे। घणी? 20 रुपया 20 रुपया इलेक्ट्रिक बसूं जेके शुरू थियूं आहिनि हाणे हाओ सॼे लाहौर में काॾे बि वञो 20 रुपया। 20 हाणे हे 50 मां 120 करे छॾिया अथऊं त शर्जील मेमून खे अर्ज़ु करे त एॾो ज़ुल्म बि हिते कराचीअ में जेके संधिया माण्हू हिते नौकरियूं कनि था, मज़ूरियूं कनि था, हाणे हो पंहिंजे ॻोठनि में पढ़ूं टावर खां वठी मलीर खां वठी वञनि त हे 50 खे भरींदा, हाणे 120 भरनि त इन ते थोरो आवाज़ु उथारे। ग़रीबनि जो वॾो तोखे दुआऊं थींदियूं अदा रामू। अदा शिकारपुर वारा साईं मेमण साहब, ओ साईं न्यापो ॾेइयो साईं बसर गोपा जी ॻाल्हि ॿुधाए खणी टिकट वरिती हुजे। साईं इहो अवां कामोरा जेके हुजो वक़्त जा कामोरा, पोइ फ़ैसला अवां लिखी ॾियो, पोइ मिनिस्टर करे छॾीनि। सो अवां चयो हुजे त हीउ जेको अॻे इहो ॻाढ़ियुनि बसुनि में जेको किरायो हुजे 50 रुपया, हाणे 120 रुपया, इहो न्यापो शर्जील मेमण साहब ताईं पहुचाईंदो हुजे रामण ऐं राधुल जे आधार। इहो वरी आस्ते आस्ते वरी वधंदो वेंदो हुजे। सो शर्जील मेमण साहब ताईं असांजो ही न्यापो पुॼी हुजे। असां फ़क़ीर ग़रीब माण्हू, पर ही न्यापो ओसि ताईं पुॼणु खपंदो हुजे त साईं उहो चवंदा हुजे न हुन पासे माई हुजे उहा 20 रुपया किरायो, हिते 120 रुपया, माना 20 ते मथां 100 लॻी हुजे। सो इन ते नज़र सानी कंदा हुजो। पर हाणे वरी हलंदा हुजूं ख़बरुनि जे तरफ़, सफ़ा ख़बरुनि जो टाइम थी वियो हुजे। चोट चढ़ी आयूं हुजनि। सो ये ख़बरूं ॾिसंदा हुजो, उन उन खां पोइ मां ख़बरुनि मोटी खां पोइ वरी वापसि ईंदा हुजो त वरी हीअं करे छॾो। तूं जल्दी ईंदे, ख़बरूं ॾिसणियूं हुजनि जल्दी। हा जहिड़ो तकिड़ो भॼंदो ओ हुजे। ख़बरूं भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ईंदे चवनी आव, वेंदे चवनी वे, साहो खणंदो हुजे। ईंदे चवनी आव, वेंदे चवनी वे, छॾे सारो ॾे अंगण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे वरी वरी भलीकार हुजे। साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो ऐं हींअर जेको
आया हुजूं हीअं सफ़ा ख़बरूं ॾिसी पर हे तूं त सफ़ा हीअं सेकी पियो हुजे। इहा वॾी महिनत थोरो कई थोरो साहु खण हैं तकलीफ़ हुजे। थोरो माण्हू थोरो ईअं माण्हू हा तकलीफ़ करो अलाए कहिड़ी ख़बर हुजे वेहण जी करी वरी उथी अलाए पोइ हाणे कहिड़ो मसलो हुजे राति खे कहिड़ी ख़बर हुजे। ही वक़्त वेहण जो न हुजे इन जे करे चयो हा वक़्त त वेहण जो वाक़ई न हुजे। इन जे करे तूं हमेशह जेको हुजे न तूं मूं चयो त तुंहिंजी तार का सही थी वई हुजे पर उहो मसइलो रहंदो हुजे। तार असांजी सही हुजे। हलो अस्सलाम वालेकुम यार ई मदद छिती गर्मी लगी पई हुजे तव्हां जहिड़ो लॻो पियो हुजे घर में छा मसलो हुजे तव्हांजो? छिती गर्मी उस मां बि फोन कई हुजे छा अदा जो एॾी छिती गर्मी लॻी पई हुजे? वॾी बाबा हिते गुलशन अतीत में वॾी गर्मी हुजे अंसार कोसो ॻाल्हाईंदो हुजां मिठा वॾी गर्मी हुजे अॼु बाबा। अब कराची में एॾी गर्मी हुजे जो तोखां रड़ निकिरी वई हुजे। हा यार भाॼाई खे न चवंदो हुजे मिठा भाॼाई खे वकड़ो माज़ले हींअर खड़ो उछलाए हयो हुजे जो असली हींअर त इहा झूमर हई हुजे अदा। हा दी जमेर तव्हांजी ॾिसंदा हुजऊं मिरांडी VIP हले पियो होटल वारा ॾाढा ख़ुशि था थियनि तव्हां झुमरियूं हणो था असांखे बि कुझु कयो था तव्हांजी वॾी महिरबानी हुजे। ॿियो कीअं हुजे हदीद कीअं हुजे हदीद जा माण्हू कीअं हुजनि कराची जा माण्हू? हदीस जा माण्हू VIP लॻा पिया हुजनि मौसम गरम थी वई हुजे मिठा अॼु। हो भाई गर्मी जेका हुजे न हिन गर्मीअ जे करे माण्हू ॾाढो अधु पर गर्मी सर्दीअ पोइ भेटाई साईं चयो हुजे त ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी मतां थिए हूंदा पोइ पेर न लही पिरीअ जो। बिल्कुलु बिल्कुलु साईं साईं भिटाई साईं जे करे त पंहिंजी सिंध हले थी सिंध जो वक़्तु अहिड़ियूं आहिनि साईं शहबाज़ कलंदर जे करे अहिड़ी सिंध हले थी न मिठा पंहिंजी। वाह वाह कीअं होटल कीअं हले तुंहिंजो? होटल VIP हले थो तव्हां अचो ई कोन था चांहि पीअण अधु आयो रबर जिसकाणी चांहि पी वियो आहे मुंहिंजी मिठा। उहो भाउ कंहिं होटल जी चांहि न छॾींदो हुजे असांजो ॿुधंदो हुजे मतां ईंदा हुजे न कोई चांहि पी वेंदो हुजे। न न तव्हां अचो तव्हां मुंहिंजा दोस्त आहियो रबर जिसकाणी मूं सां थी वियो आहे मिठाई तव्हां। हाज़िर बस कॾहिं न कॾहिं अची पहुचंदा हुजूं अदा। वॾी महिरबानी दिलि कुर्ब मोहबतूं आवाजूं। इहो ज़फर जिसकाणी अची हुजे माना हाणे असां तुम्हारी होटल ते न अचूं बसि। हा वाह सो इहो ज़फर जिसकाणी चांहि पी हुजे असांखे अॻई पोइ असां छो हलंदा हुजूं? ओ पंहिंजी पीअंदो हुजे असां पंहिंजी पीअंदा हुजूं या थलो देगड़ियूं बि चटियो वञे सा। हुन ॿुधो हुजे त रामू राधा मतां अचनि रोज़ दावत में इन करे अॻई तूं चांहि पी वञे ख़बर पवंदी हुजे त हितां जी चांहि पी इनखे मां पाणे पुॼंदी हुजां। काको बि बसि ॼणे असां लाइ छॾे हुजे हिनखे। खैर हुजे अहिड़ा बि माना जेके हुजनि न उन्हनि जी बि ज़रूरत हुजे। हा बिल्कुलु हुजे बसि भली हुजे हाय पर उन वक़्त जा जेके अदाकार हुजनि ऐं उन वक़्त जा जेके इहे कमु कंदड़ माण्हू हुजनि फनी सफ़र जा जेके साथी हुजनि छा त कमाल हुजनि। सो अॼु मंसूर बलोच साहब खे यादि करण जो ॾींहुं हुजे। मंसूर बलोच साहब सिंधी उर्दू फिल्मुनि सिंधी फिल्मूं उर्दू फिल्मूं पंजाबी फिल्मूं उन्हनि सभिनी में हुन जेके किरदार कया हुजनि ऐं उन वक़्तु राणीअ जी कहाणीअ में जेका पग पाए ऐं हीअं हथ में खणी कुहाड़ जेको हुनजा स्टेल हुजनि ऐं हुनजे ॻाल्हाइण जेको अंदाज़ हुजे को बीही करे बुछेरी जो माण्हू नवाब शाह खां ॿाहिरां बुछेरी में वेही करे ऐं उहो हलियो हुजे दुनिया में पंहिंजो नालो मञायो हुजेसि त तव्हां सम्झंदा हुजो त असांजे सिंध जा कहिड़ा न माणिक मोती माण्हू हुजनि जेके पंहिंजे धरतीअ ते पंहिंजा किरदार पाण निर्वाह कंदा हुजनि। हुन खां किथे वञी स्कूल में दाख़िला न वरिती हुजे अदाकारीअ जी किथे उहो वञी न सिखियो हुजे किथे दुनिया में न वियो हुजे वलायत में पंहिंजे धरतीअ में पंहिंजनि माण्हुनि खे ॾिसी करे उहे किरदार अदा करणु ऐं जेको हुजे अॼु ताईं बि जेके हुजनि उहे किरदार उहे उन्हनि जूं ॻाल्हियूं उहे उन्हनि जा स्टाइल अॼु बि माण्हुनि जे ज़हन में हुजनि। पोइ मंसूर बलोच साहब खे ॾिसी गुलाब चांडियो साहब आयो हुजे माना ॾिसंदा हुजो त नवाब साहब जी इहा जोड़ी जेका हुजे या अदाकारनि जी जेका जोड़ी हुजे उन वक़्त जा मंसूर बलोच साहब पोइ वरी अनवर सोलंगी साहब पोइ सफ़ीअहमद शाह साहब पोइ याक़ूब ज़करिया पोइ ईअं नाला खणंदो हुजां केतिरा नाला ॻणाईंदो हुजां पर अॼु मंसूर बलोच साहब खे यादि करण जो ॾींहुं हुजे
त रामू राधा त भिटाई जो बेत हुनजे नाव कंदो हुजां पर फोन कॉल बि हुजे परियां उहा वठंदो हुजां। हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े सर छा हाल हुजे अदा ख़ुशि जी चङो भलो तबियत बार हाँ केनाल जो खत्म थियो सिस्टम इन खुशी में अहमद मुगल जो गानो बदा मौजे गाने ते आया जरूर 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 वॾी महिरबानी हुजे लख थोरा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां जा। सो मंसूर बलोच साहब खे यादि करण जो ॾींहुं हुजे त हुनजे लाइ बेत हुजे भिटाई साईं जो त सही जोबन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया हाय हाय सही जोबन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया रुआ रहन न सुपरी आयल करियां कीअं मूंखे चाढ़े चीअं वियो वणझारो ओहरे। सो इहे उहे वणझारा उहे फन जा जेके हुजनि उहे किरदार मोती हुजनि किरदार जेके दुनिया में न हुजनि पर उन्हनि जो जेको जे किरदार उन्हनि जो जेको जेको ॾहाप हुजे अॼु बि जेका हुजे उहा यादि हुजे नक्श ईअं चिटे विया हुजनि। पोइ उन वक़्त जा अदाकार ॾिसूं त पोइ यूसुफ अली ॾिसो त अॻई वियो हुजे ऐं नूरुल्ला शारी साहिबु अॻई वियो हुजे हलियो। इहे उहे माणक मोती हुजनि जिन ते असां फ़क़ीर त गरूर बि करूं फ़खुर बि करूं त उहे असांजे विच में हुजनि असां में मौजूदु हुजनि असां उन्हनि खे ॾिसी करे पोइ जेका इहा थोरी रांदि खेॾूं नसलनि खां नसलनि ताईं वञणु इन करे चवंदा हुजूं त अव्हां जेको कुझु करो ॿिए नसल ताईं पहुचाईंदा हुजो पोइ छा जेके सुठा कम करो तालीम खे अॻे नसल में पुॼाईंदा हुजो पोइ तालीम हुनर पुॼाईंदा सहूर पुॼाईंदा हुजो अॻियां वधंदा हुजे या वरी जेको हुजे सायरी हुजे या जेको बि सुठो अमल अव्हां वटि हुजे उनखे अॻिते पुॼाईंदा हुजो जीअं अव्हां खे ॾिसी करे वरी ॿियो बि जेको हुजे उहो कदम खणंदो हुजे। बाक़ी ईअं न कंदा हुजो त राधुल रामूअ जो असले सॼो ॾींहुं जेको हुजे घर में फिकुर फिटाए वेठी हुजे त कंदा हुजो तुंहिंजो फिकुर फिटायो हुजे हाणे ॾिसो माईअ डिस मथे रखी हुजे त हाणे झको थींदो हुजे झको थींदो हुजे डिस रखी हुजे अञा छा वात मां बकणा कढिया हुजनि लफ़्ज़नि जा कहिड़ा लफ़्ज़ तूं बकणा कढा हुजनि सॼो ॾींहुं ते हारींदो हुजी गप कंदो हुजी रब कई हुजे खणी बस पोइ रब त पोइ तूं इहा रब पियंदी हुजे मुरलीअ मोहांडा हाणे मुरलियूं त तूं जेको हुजे टिफड़ी को नक न भञी विझंदी हुजे बस तूं कंहिं टिफड़ीअ खां घटि हुजी बस तती बीठी हुजे खणंदी हुजां बस इनखे खणी जा रामल खे खणी ॻाल्हि मिड़े साॻी हुजे हाणे हिन में तो में वजन बराबर हुजे अब तव्हां कलाम जमण जो वजन हुजे मां इथो अची गर्मीअ में कलाम हलाईंदो हुजे हाणे वाछू न टड़ींदो हुजे गर्मीअ में अचे मथे में लॻी हुजे वरी मथे में लॻी हुजे कलाम अब तव्हां ॾिसंदा हुजो अहमद मुगल जो कलाम हुजे हुनखे ॾिसंदा हुजे मुंहिंजे अंगण ते हलंदो हुजे अंदर वरी हे सारा कदो हुजे मुंहिंजी शादी हुजे हाणे तुंहिंजी शादी हुजे वरी सियाणो थींदो हुजे चलाक थींदो हुजे पोइ न बि गायो हुजनि न हाणे झमरो हुननि त हाई ख़ुशी गाई हुजे तूं वरी सारा करी पोइ हुननि हुजे हाणे झमरो राधुल मुंहिंजी शादीअ जी आहे ख़ुशी ईअं न हुजे पोइ ईअं न हुजे तुंहिंजी शादीअ जी उन में हूअं बि चवंदा मुंहिंजे शादीअ जी न पोइ तूं वरी हीअं करे हीअं कंदो हुजे अञा माना तोखे शादी जो शौक़ु हुजे विसरी वई हुजे अलाए कीअं थी हुजे इन जे करे वरी माना चवंदो हुजे नहीं सही वरी थींदी हुजे त ख़बर पवंदी जी कीअं थी हुजे इहो अहिड़ी थींदी हुजे शादी न हुजे उहा तादी हुजे हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े सर खां दा नवाब शाह खां अरबाब भट्टी अदा अरबाब छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बार हुजनि शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक जा एहसान फकीरानी खुशा तू खुशा तबियत ठीक आ खैर लगो पियो जे अदा तवारे खैर हुजे बचड़ा खुश हुजने शुक्र अल्हम्दुलिल्लाह भला फकीरानी ओ फकीर रामन भला वरी बी शादी पियो करे जा
ईअं मिड़े ॻाल्हि कई हुजे अञा हिनखे सौंक थियो हुजे अदा न इहो ॻाल्हि कंदे कंदे जाई न करे वेही रहे ख़्याल कजांइसि वाह जो सजणो हाणे शादी न हुजे थींदी हुजे शादी फकीर अबा बाबा 500 अदी जो जलबो न हाणे तूं जॾहिं हिकिड़ी शादी आहे त वरी ॿी शादी तोखे तोसां छो करण ॾियूं बाबा फ़क़ीराणी घर जी वॾी हुजे पोइ गॾियल ख़्यालु कंदी हुजे असांजे घर जी वॾी हुजे पोइ बाबा हींअर बि वॾी आहे ॿुधी हींअर वॾी करे लॻे थो तूं शादी करे वेंदे ॿुधी तोखे ईअं करण न ॾींदासीं अदा मिड़े वेठो ॿुधंदो हुजे हिकिड़ी राधुल जी फिटी हुजे हिन सां शादी कई हुजे अदी हाणे राधुल चवंदी त राधुल जी फिटी आहे रामण चवंदो त रामण जी फिटी आहे पोइ हाणे किथे माण्हू जेको आहे करे भरोसो मुंहिंजी फिटी हुजे अदा मुंहिंजी फिटी हुजे इहो लॻो हुजे अदा भला मुंहिंजी वरी खणी फिटंदी हुजे बस न भला यार भला बस हाणे वरी जेको आहे न रामण फ़कीर जी फिटे थी बसि अलाह हिदायत ॾींदसि बस वरी बि राधुल घर जी वॾी हुजे इहो सम्झंदो हुजे बिल्कुलु अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि करे आबाद हुजो कीअं हुजनि गर्मी कीअं हुजे नवाब साहब जी ऐं प्रोग्राम जा रंग कीअं हुजनि तमामु बहितरीन वॾी गर्मी आहे नवाबशाह में हवा तमामु गर्मी आहे 47-48 सेंटीग्रेड पई हले नवाबशाह में पोइ इन जे करे असां बेड़ा जो रंग रखिया हुजनि मुंहिंजो थोरो भला गर्मीअ ते थधि पवंदी हुजे तमामु बहितरीन तव्हांजो प्रोग्राम अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे वॾी महिरबानी ऐं बादशाह खान बि सलाम पियो ॾे यार उनखे वरी मुंहिंजा सलाम हुजनि वालेकुम अस्सलाम अॼु कुर्ब वालेकुम सलाम असांजा बि सभिनी खे सलाम ॾींदा हुजो हाणे तूं चवंदी हुजे त रामले जी फिटी हुजे अब हल फिटी हुजे रामले जी अॻ बि फिटी राधुल जी हा माना तो शादी कई हुजे इहो भला कलाम हीअं न थींदो हुजे कीअं रामण तुंहिंजी शादी थींदी पोइ वरी अहिड़ी तोसां तादी थींदी ईअं बि थींदो हुजे न हिन में हाणे साहिरियूं कंदी हुजे रामले ते हाणे साहिरियूं साहिरी त मां तोखे अहिड़ी ॾेखारींदी हुजां के वञी थींदा हुजनि 12 खेर ओ लगी आ राधुल तोखे लगी आ लट तोखे लगी आ बस हाणे हिते पर हाणे ज़रूरु इहा बि ॻाल्हि रखंदा हुजूं पर मारवाड़ ऐं सांगेड़नि जी असां केॾी बि ख़ुशी रखूं पर समुंड त असांजो कमाल हुजे समुंड बिना सिंधु अधूरो हुजे ऐं सिंधु बिना समुंड अधूरो हुजे ऐं जॾहिं बरसातूं न पवंदियूं हुजनि मींहं न पवंदा हुजनि त समुंड में जेको हुजे न कावड़ अची वेंदी हुजे ऐं समुंड पोइ ज़मीनुनि खे गिड़काईंदो वेंदो हुजे ऐं पोइ चवंदो हुजे त सिंधु किथे हुजे मूंसां मुलाक़ात न थी हुजे इन जे करे पोइ हू पंहिंजा दंग कंदो हुजे पंहिंजा झेड़ा कंदो हुजे ॻोठ जा ॻोठ समुंड वीरान कंदो हुजे पाए ईंदो हुजे दरिया वांगुरु जीअं दरिया ॻोठ पाईंदो हुजे ज़मीनूं पाईंदो हुजे पंहिंजा लंघ ठाहींदो हुजे न समुंड बि हाणे ईअं कंदो हुजे मींहं न पिया हुजनि ऐं दरिया जो पाणी न पियो हुजे मिठो पाणी उन सां मिलियो न हुजे उन सां मुलाक़ात न थी हुजे चिड़ थींदी हुजे सो समुंड हींअर चिड़ में हुजे मारवाड़नि ऐं सांगेड़नि झांगीड़नि जा जेके हुजनि न उहे अजाब जेके हुजनि झण करे छॾिया हुजनि समुंड बासा पर हाणे समुंड जी ॻाल्हि खे उहो कुदरत वारो सम्झे जिथां खां ककर वञी पाणी पी वरी वसंदा हुजनि पोइ असां त इहो ई बेत चऊं मारवाड़नि लाइ या दरिया बासाला चवंदा हुजूं त वरी वरंदो वाव वरी वसंदा मींहं वरी वरंदो वाव वरी वसंदा मींहं सजण मिलंदा सजणे नवां थींदा नींहं विछोड़े जा ॾींहं रही रहंदा केतिरो सो इहो सिंधु वही ईंदो समुंड सां मिलंदो मींहं पवंदा ऐं इहो खारो जेको समुंड हुजे उहो मिठो थी पवंदो हुजे पोइ थधो थी पवंदो हुजे कावड़ खां वापसि ईंदो हुजे पर हिन लम्हनि में हलंदा हुजूं वरी हिकिड़ो सुहिणो जेको गीत हुजे अवां जे नज़र कंदा हुजूं इन गीत खे ॾिसंदा हुजूं खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा थोरो राधुल तूं झुमुर हणंदी हुजी
भलीकार चवंदा हुजो पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो पोइ असांजूं अदियूं हुजनि भेनरूं हुजनि ऐं बालकड़ा हुजनि चाचा हुजनि नाना हुजनि ॾाॾा हुजनि मासियूं हुजनि जा जेके बि असांखे ॾिसंदा हुजो अव्हां सभिनीनि जा कुर्ब हुजनि ओ रामलो मुंहिंजो ईंदो मूंखे झिंझण वठी ॾींदो रामलो मुंहिंजो ईंदो मूंखे सॻियूं वठी ॾींदो सुठियूं न हूंदियूं मोटाए ॾींदसि मोटाए ॾींदी हुजे मूंखे छा हुजे मां बि अहिड़ो कवड़ वारो हुजां वरी दुकान खे मोटाए ॾेई ईंदो हुजां त खणो पंहिंजो मुड़ुस बि हुजी लाटू हाणे छा वठी आयो हुजी मुंहिंजे लाइ हा ठल हो अची पहुतो हुजी मूंखे खीच ॻाईंदो हुजे ईंदड़ वक़्त लाइ सोचींदो हुजे त राम कॾहिं ईंदो हुजे ईंदड़ ॿुधी ॿुधी ईंदड़ हाणे कन्ह ई पची पिया हुजनि हलो हेलो बाबा केरु कहिड़े शहर खां हेलो मकसूद रिंद मारो श्याम रिंद वगैरह कहिड़े शहर खां साईं मकसूद रिंद मक़सूद रिंद असुल सफ़ा शहर खां हा तुंहिंजो लॻ आहे खान रिंद जो ॻोठ उते ईअं ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो चङा भला हुजो तबियत बहाल हुजे सभु ख़ैर लॻो पियो आहे शुक्र आहे माल जा करम वाह वाह उतां हिकिड़ी मचाए वेठा हुजो बालकनि सां कचहरी कंदा हुजो हा साईं हींअर नंढा वॾा प्रोग्राम पिया ॾिसण थो वाह अॻे वाह हुजे मज़ो नाल आवाज़ कयूं साईं, हेलो काको हुजे वॾो ॻाल्हाईंदी जी हुजे जी 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 ओ काका अॻे हुजे पंहिंजो इहो काको शेर हाणे काका काका धंधो ई न हुजे तूं बि हाणे ईअं जो कि भई विझंदी हुजे दाणा वॾी महिरबानी हुजे काका ख़ुशि हुजे चङो भलो उतां जो फोन आई हुजे त मूंखे बि यादि आयो हुजे न काको शेर मरियात ओ जाडी हे काको हुजे ॿारड़ा वेठा हुजनि त कचहरी करे चवंदो हुजे रामलाल हाणे जो उथंदो फोन हुजे। हाणे तूं वरी कंदी हुजी तूं बि ॾारो ॾरींदी हुजी तो ॾिठो हुजे काको हीअं हीअं कंदो हुजे काके जे आवाज़ मां लॻो हुजे काको पंहिंजी कचहरी में वेठो हुजे चयो हुजे भाई इहो लंबर तो मिलाए ॾींदा हुजो रामले जो ऐं राधुल जो उन लंबर वरी चयो हुजे पाण जॾहिं सां ॻाल्हाईंदो हुजे हा हा सो बालकड़ा बि वेठा हुजनि कचहरियूं इहे अवां जूं क़ाइमु हुजनि बाक़ी राधुल चवंदी हुजे मक़सूद रिंद सो पहलवान शेर जहिड़ा माण्हू किथे अहिड़ो ताको सजाईंदो हुजे आयो वियो फनकार फ़कीर फुकरो हा। सभु इहो बाबा शेर रिंद जेको हुजे हा। मरिया तो उन वटि इन जूं ॻाल्हियूं ॻाल्हि मरियादार माण्हू हलो अस्सलाम वालेकुम रमण वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ कॾहिं कॾहिं हींअर तूं नथो वणी मूं हाय हाय जेतो सजण सारिया से वस न आहिनि मूं हाय हाय जॾहिं कॾहिं तूं धोअण ॾिठा आरा करे अली खान चांडियो धेरा मुराद जमाली खां भली करे आयो जी भली करे करे आया आयो जी हुजो। जी करे आयो जी मुंहिंजा नेण थदा तुंहिंजे इन लफ़्ज़नि सां अलाह तोखे ख़ुशि कंदो ॿियो ख़ैर तबियत सही आहे तव्हांखे मुबारकूं हुजनि हे 50 जेके केनाल रद्द थी विया साईं पोइ अॼु ॾिसंदो हुजे त झुमरियूं बि हयूं हुजनि मां इहो ॾिसंदो हुजे अलाए न झुमिरियूं हयूं हुजनि असां बि झुमिरियूं हयूं हुजनि सिंधू असांजो जेको आहे साह हुजे असां सिंधू खे किथे छॾींदासीं पोइ इहो न असां अॼु इन करे त ॾिसो त अव्हां जे करे झुमरियूं हयूं हुजनि भाउ बिल्कुलु झुमिरियूं हयूं जेको सूफ़ियाणो कलाम जहिड़ो बि तव्हांजी पसंदि जो हुजे असांखे ॿुधायो हाज़िर हाज़िर वॾी महिरबानी लख कुर्ब सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां जा मोहबतूं हुजनि अव्हां जूं वॾा वड़ करे छॾिया हुजनि अव्हां ॾिसंदड़नि इहे अॼु टाइम अहिड़ो वञी बचो जे थोरो पर हिकिड़ी ॻाल्हि हीअं चवां अॼु मूं झुमर छो हई हुजे इहो राधुल त बसि जहिड़ो कंदी हुजे पोइ भली करे हू चवनि तूं मचो अॻु अॻराई जो करे खता सो ई खाए सो अॻु अॻराई असां कॾहिं न करूं न छा असां मोहबती माणपो रखंदड़ माण्हू पर हिन जेके दरिया बासा जी ॻाल्हि में घोटनि कुंवारनि सिंधो हासिन जेको पंहिंजो किरदारु अदा कयो हुजे न ऐं सच पुछो त इहे सभु जिन इन्हनि ॾींहंनि में जिन शादियूं कयूं ख़ुशियूं कयूं
उन्हनि अमड़ियुनि खे बि लख लख मुबारकूं ऐं हुजनि उन्हनि घोटनि खे बि लख लख मुबारकूं हुजनि अवां जे हौसले खे बि सलाम हुजे उन्हनि मुंहिंजे भाॼाइनि खे बि सलाम ऐं पोइ हुजे हिन जे करे असां वरी जेको हुजे अॼु इहो अव्हां जे घुमर करे। आई हुजे अव्हां जे करे तुंहिंजी शादीअ ते हो राणल राबेल जा गुल मुंहिंजे गुलाब जा गुल नोट छटियूं इहे मुरलियूं बि वॼनि साउंड बि वॼनि हलो 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 वॾी महिरबानी थोरो अॻिते खणी वेंदो हुजे गर्मी लॻी पई हुजे हाणे मां अॻियां छो थो वेंदो हुजां सो इन शादियुनि मुरादियुनि जे करे ऐं जेके मारोड़नि इहे 8 9 10 महीना तकलीफ़ में घारियो हुजे ॾुख में ऐं जिन वरी मारोड़नि जेको कमाल कयो हुजे महिमान नवाज़ीअ जो कंहिं वटि नूर हुजे नूर न हुजे फ़क़ीर हुजनि फुकरा हुजे रागी हुजे उन्हनि बि जेको महिमानीअ में पंहिंजो कमाल ॾेखारियो हुजे न बबरलो जे ॿहिराड़ी वासियुनि खे शहर वारनि खे उन्हनि खे बि मुंहिंजो सलाम हुजे राजुल जो बि उन्हनि खे सलाम हुजे ऐं वरी जेके धरणनि में वेठा हुजनि पर उन्हनि उन्हनि खे बि सलाम हुजे तव्हांजे न्याणियुनि खे बि सलाम हुजे जेको आधर भाग कल्ह हिकिड़ी फोन कॉल वठंदो जां हलो हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा कहिड़ो कहिड़े शहर खां बा अदा बहादुर खोसो सन खां ॻाल्हायां थो असांजी शादी आहे उनजो असांखे लाॾो खपे लाॾो ॻाइणो आहे हे हाणे त झुमर हई हुजे नोट ई मथां न घुरिया हुजनि शादी लॻी पई हुजे घर में यार ओदा राति जो ॿी शादी करी थो छा दिलि चवंदी हुजे त को ॿी बि शादी कयां मूं चओ त ईंदो हुजे को नोट घुरींदो हुजे पर ॾाढो पको हुजे नोट बचाए रखिया हुजे वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां जा सो इहो सुवारी सिंध ते घोट लाऊं लहंदा हुजनि अव्हां जूं इहे ख़ुशियूं थींदियूं हुजनि अव्हां ईअं ख़ुशियुनि में ज़िंदगी घारींदा हुजो इल्म हुनर इहे ख़ुशियूं लाॾा असां पंहिंजी गीत सुहिणी सिंध धरतीअ खे ईअं महकंदे खिलंदे मुस्कुराईंदे ऐं अङणनि ते ख़ुशियूं रख कंदे जेको हुजे ॾिसणु चाहींदा हुजूं ऐं उन्हनि खे ॾिसंदा हुजूं त असांजा सभु थक लही वेंदा हुजनि सो इन जे करे कल्ह मां बि ॾिसंदो हुजां त जेके न्याणियूं वकील हुजनि कराची वयूं हुजनि त उहो मीडिया खे ॿुधाईंदियूं हुजनि त अॻे असां ॿुधो हुजे त राति जो न वेंदा हुजो हितां जा माण्हू हीअं हितां जा माण्हू हीअं पर उते विया हुजूं त चयो हुजे असांजूं न्याणियूं हुजो त हिकिड़ो त इहो लफ़्ज़ असांखे ॾाढो सुठो लॻो हुजे पर मूंखे इहा ख़ुशी थी हुजे त उहे सभु चवंदे हुजनि त कराची बि सिंध हुजे हैदराबाद बि सिंध हुजे त बबरलो बि सिंध हुजे सो असां हाणे ख़ुशी ख़ुशी सां सिंध जे ॿहिराड़ीअ में असां कराचीअ खां ॿहिराड़ी वेंदियूं हुजियूंसीं हाणे असांखे महिमान नवाज़ीअ ते बि वरी गर्व बि हुजे ऐं सिंधी ॿोलीअ ते बि गर्व हुजे महिमान नवाज़ी उन्हनि जेको असांखे मान बस कयो हुजे न सो उन जे लाइ त असां वटि लफ़्ज़ बि न हुजनि ऐं उहे असां वटि महिमान थींदा हुजनि त हाणे असां सिखी छॾियो हुजे त आदर भाव कीअं थींदो हुजे मुंहिंजी खट इहा ई हुजे अवां सभिनी जी जीत इहा ई हुजे बाक़ी दुनिया जा मसला मसाइल हलंदा हुजनि सो अॼोके प्रोग्राम मां मोकिलाईंदा हुजूं सुभाणे अञा सुहिणा रंग खणी अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे अव्हां सां गॾु हुजूं सॾ में सॾ हुजे राम राधा मेरा टीवी जा सभई रंग अव्हां सां गॾु जाॾे पेर हुजे काॾे खेर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जीअं लतीफ़ जी ॿोली धणीअ जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे राम राधा खे इजाज़त ॾींदा हुजो वरी अव्हां सां गॾु हुजूं हाणे हलंदी हुजे कुने मानीअ जी कंदी हुजे